अस्सलाम वालेकुम दोस्तों साथियों असांजी धरती जा प्यारा प्यारा घर भातियो धरती चैनल जा जेके भी ॾिसंदड़ आहिनि असां हींअर तव्हांजे घर पहुची चुका आहियूं तव्हांजे आंगण ते अची चुका आहियूं छाकाणि सांझी जो शाम थी वियो आहे ऐं धरती ते शाम थी चुकी आहे ऐं धरती जी शाम त उहो ई ॾाढी सुहानी हूंदी आहे त हिन शाम खे वधीक सुठो ऐं सजायो करण जे लाइ असां अॼु तव्हांजे आंगण ते आया आहियूं त जीअं तव्हां सां सुठी कचहरी कजे जेके सुठा महिमान असांजे आंगण ते आयल आहिनि उन्हनि सां तव्हांखे मिलाइजे ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में जेको जेको माणियो आहे उहो तव्हांखे ॿुधाइजे जीअं उन्हनि खे ॿुधी करे तव्हांखे बि कुझु मोटिवेशन मिले हूअं त तव्हां सभु ॾाढा सुठा ऐं सघारा आहियो छाकाणि तव्हां पंहिंजी पंहिंजी जाइ ते जिते जिते आहियो तव्हां सभु ॾाढा कमाल आहियो छाकाणि तव्हां धरती धणी आहियो ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सालगिरह असांजी हुई काल्ह धरती टीवी जी ऐं ख़ैरनि सां असांजो धरती चैनल जेको आहे उहो 17 सालनि जो थी वियो आहे अॻे साल जेको आहे सो 18 जो थी वेंदो बालिग़ थी वेंदो उनखां पोइ तव्हां वधीक इनक़लाबी तब्दीलियूं असांजे चैनल में ॾिसंदव सभिनी खे वरी हिकु भेरो ॿीहर मुबारकूं हुजनि असांजे जेकी बि जिते जिते ज़ोनल ऑफिसिस हुया जिते जिते असांजा आहिनि ब्यूरो चीफ्स आहिनि उन्हनि पंहिंजनि पंहिंजनि जाइनि ते तमामु सुहिणे नमूने सेलिब्रेशन्स कई हिकु भेरो ॿीहर उन्हनि सभिनीनि खे वाधायूं ॾियां थी ॿियो जेके बि नंढा नंढा माण्हू असांजी चैनल सां जुड़ियल आहिनि खणी उहो कैमरास ते बीठा हुजनि खणी उहो सोफ़ा खणी हितां खां हुते रखंदा हुजनि असांखे कुशन आणे ॾींदा हुजनि सभिनी खे तमामु घणी मुबारकूं हुजनि छाकाणि सभिनी जो जेको नंढे में नंढो रोल आहे न उन्हनि सभिनीनि खां सवाइ पाण कुझु बि न आहियूं असां त हिते अची ठही ठुकी वेही रहंदा आहियूं तव्हां सां प्रोग्राम करण जे लाइ पर असांजे पोयां हिकिड़ो वॾो जहान आहे जेकॾहिं उहो न हुजे त पाण इहो जहान न ठाहे सघंदासीं जेको तव्हां सां गॾु असां कंदा आहियूं त हलूं था अॻिते जेको आहे सो सभिनी खां अॻु में मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जी मुबारकूं ॾियां ख़ुशी आहे ख़ुशी जो सीज़न हली रहियो आहे असांजी धरती ते हिकिड़ी ॿी ख़ुशी हली रही आहे त अंब अची विया आहिनि अंबनि जो सीज़न शुरू थींदो आहे त पाण सिंधी माण्हू हूअं ई ॾाढो ख़ुशि थी वेंदा आहियूं छाकाणि पोइ पंहिंजो जेको ऊन्हारो खणी केतिरो बि हुजे टेम्परेचर खणी केतिरो बि मथे वञे पर असांखे परवाह न आहे हूंदी छाकाणि पाण ॾाढो ख़ुशि गुज़ारींदा आहियूं असां वटि अंब हूंदा न इहा हिकिड़ी वॾी सौगात आहे अलाह साईं तरफ़ां मिलियल असांजी धरती खे सॼी दुनिया में असांजी जेको आहे सो ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि जा अंब मशहूरु आहिनि ऐं जेकी जेकी बि असांखे अलाह साईं जे तरफ़ां मिलियल कुदरती जेकी बि मेवा आहिनि उहे दुनिया में जिते जिते मशहूरु आहिनि माना धरती में ॾिसो केॾो कुझु आहे धरती में केॾो कुझु आहे जंहिं ते असां ख़ुशि थी सघूं था मायूसी जो शिकार थियणु छॾे ॾियूं ऐं फ़िलहालु पाण ॿियूं ॻाल्हियूं पोइ कंदासीं महिमाननि सां तव्हांखे मिलायां थी जेके अॼु असांजे आंगण ते आया आहिनि सभिनी खां वॾी ॻाल्हि धरती धणी असांखे थियणो आहे ऐं सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त असां मालिकी कीअं पंहिंजे शहरनि जी कंदासीं पाण सदाईं इहा ॻाल्हि कंदा आहियूं त पाण खे पंहिंजनि शहरनि जी मालिकी करणु घुरिजे ख़ासि तौर ते कराची जी छाकाणि असां सिंधी हिन मामले में ॾाढा हसास आहियूं त कराची खे वठी करे असां सां कुझु काफ़ी अरसे खां वेधनूं थींदियूं रहियूं आहिनि ख़ैर हिननि ते पाण नथा ॻाल्हायूं थोरी कॉन्ट्रोवर्शियल ॻाल्हियूं आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजी कराची जी मालिकी कीअं कयूं त खोड़ अहिड़ा नौजवान आहिनि खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके निकिता आहिनि ऐं पंहिंजे शहर जी मालिकी करे रहिया आहिनि ऐं ईअं ई हवाले सां असां वटि जेकी अॼोका जेकी महिमान आयल आहिनि उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां ॿियो त हुननि जो हिकिड़ो ॿियो बि बैकग्राउंड आहे उहो हिकिड़ी ॾाढी सुठी अदबी फैमिली खां जेको आहे सो तालुक़ु रखनि था पर मां उहो ज़िक्र पोइ कंदसि अॻु में ॿुधायां त उन्हनि जी अचीवमेंट्स छा आहिनि मलीर कैंट में हिकिड़ो इलाइक़ो आहे जिने एवेन्यू नाले था न ख़ासि तौर ते उते जेकी बि कंस्ट्रक्शन्स थी रहियूं आहिनि डेवलपमेंट जो जेको कमु थी रहियो आहे उहो उन्हनि जे जेको आहे सो बदौलत थी रहियो आहे हुते उहो तमामु सुठो पंहिंजो रोल निभाए रहिया आहिनि ऐं इहो ई तरीक़ो आहे पंहिंजे शहरनि जी मालिकी करण जो मुर्तज़ा इस्टेट एंड बिल्डर्स जा CEO साहबु असां सां गॾु मौजूदु आहिनि ग़ुलाम मुर्तज़ा लाशारी साहबु अस्सलाम वालेकुम साईं तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजी हिन शाम में जेको धरती ते थी चुकी आहे ऐं उन्हनि सां गॾु आहिनि जेकी रिश्ते में त उन्हनि जा जेके आहिनि से भाइटिया थियनि था पर उन्हनि जो थोरो ॿियो बि तारुफ़ आहे मां चाहींदसि त ज़रूरु असां उन्हनि खे न यादि कयूं त इहा ज़्यादती थी वेंदी असांजी सिंधी सहाफ़त जो हिकिड़ो वॾो नालो जिन्हनि खे तव्हां पाइनियर चऊं उन्हनि तमामु घणो कमु कयो ऐं ज़िंदगी उन्हनि खे एॾी मोहलत न ॾिनी जेकॾहिं अॼु ताईं हुजनि हा असांजा उस्ताद हुया उन्हनि तमामु सुठा इनक़लाबी कमु कया फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहबु उन्हनि जा फ़र्ज़ंद आहिनि सारंग लाशारी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भलीकार चऊं था सारंग तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में तव्हां भला ईअं कीअं निकिरी विया जेको आहे सो अदबी फैमिली जा माण्हू वरी रेती बजरी इन्हनि सभिनीनि शयुनि में कीअं हलिया विया बसि इहो कुदरती तौरु हिकिड़ो सिलसिलो असांजी फील्ड त न हुई जी जी पर वक़्त जे हालात माण्हू खे किथे खणी पहुचाइनि था
सडनली थी बाबा जी डेथ हुई 93 में रोड एक्सीडेंट में। पोइ उन खां पोइ असांजी त काया पलटिजी वई। पोइ हलो ये स्टोरी सॼी पोइ पाण डिटेल में ॿुधूं था। ॿिए महिमान जो तारुफ़ करायां। कराए वठो था। शाम जो टाइम हुजे, पाण कचहरी करे रहिया हुजूं ऐं हुते राग न हुजे, इहो त थी नथो सघे, त पाण अॼु ॾाढो सुरीलो पंहिंजे जेको आहे सो सिंध जो रागी आहे ऐं मुंहिंजा ॾाढा मूंखे त तमामु घणा वणंदा आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो गीत ॾाढो कमाल आहे जेको ॾाढो मशहूरु थियो आहे। अक्सर माण्हू उन गीत खां उन्हनि खे किथे किथे ग़लति बयानी बि थी वेंदी आहे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे, उहो उन्हनि जो ॻायल गीत आहे जेको तमामु घणो वायरल थियो ऐं तमामु घणो पसंदि कयो वेंदो आहे। उनजा बोल ॾाढा कमाल आहिनि ऐं उन्हनि जी शख़्सियत बि ॾाढी कमाल आहे। ग़ुलाम अली समोसा पाण सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं, भली कार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो न तव्हां? सभु त अंब अची चुका आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। ऐं ज़बरदस्त जेको आहे सो शाम जो टाइम हूअं अमूमन घर में तव्हांजो कीअं गुज़रंदो आहे? इहो मुंहिंजो तव्हां टिनी खां सवाल आहे, पर वारे वारे सां सभु ॿुधाइजो। शाम जो टाइम त ओवरऑल इतफ़ाक़ वारो मुंहिंजो नेचर ऑफ जॉब अहिड़ी आहे जो घर में न हूंदो आहियां मां। अच्छा। मुंहिंजो टाइम ऑफिस में हूंदो आहे। सो ऑफिस में शाम जो जीअं टी टाइम हूंदो आहे, बसि पोइ कुझु दोस्त हूंदा आहिनि, कुझु क्लाइंट हूंदा आहिनि जी, उन्हनि सां कचहरी कंदे गुज़रंदो आहे। हाँ, तमामु सुठो गुज़रंदो आहे। शाम जीअं थींदी आहे माण्हुनि खे दिलि चवंदी आहे त पंहिंजा सभु गॾिजी वञनि ऐं पोइ कचहरी हुजे, पोइ चांहि हुजे, सियारो हूंदो आहे त कॉफ़ी हुजे ऐं बसि पोइ टाइम गुज़रण जी ख़बर ई न आहे लॻंदी। असांजी शाम राति जो शुरू थींदी आहे। अच्छा। जी जी जी। त शाम राति जो ई त थींदी आहे शहरनि में त ईअं आहे ऐं ऊन्हारे में पंहिंजी शाम थोरो लेट ई शुरू थींदी आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। इवन चांहि पीअण जी बि पंहिंजी दिलि न आहे चवंदी, सिजु लही वेंदो आहे त पोइ पंहिंजी दिलि चवंदी आहे मड़ी चांहि जो हिकिड़ो कोप थी वञे। बिल्कुलु ईअं आहे। हा, ॿियो सारंग तव्हां इहो ॿुधायो त बाबा साईं लेखक हुया ऐं तमामु बहितरीनु साफ़ी हुया। तव्हांजी वॾी जेका भेण हुई अदी, उहा बि वरी बाबा जे ई जेको आहे सो पोयां लॻी, उन्हनि बि अदब में ॾाढो कमु कयो ऐं वरी उन्हनि जो नालो आहे। तव्हां भला हिन पासे ते कीअं निकिरी वियो? बसि मां इहा ॻाल्हि कई त वक़्तु ऐं हालात जॾहिं माण्हुनि जे मथां का ज़िमेदारी अचे थी, अच्छा, पोइ उहा हिकिड़ो कार्य खणी थो वञे। अच्छा। अनसर्टेनिटी, महिनत में जदोजहद, बेसिकली हिन फील्ड में उस्ताद मुंहिंजे चाचा आहिनि। अच्छा। मां कंहिं नौकिरी चकर में हुयसि, बाबा चयो भाउ नौकिरी वोकिरी नाहे करणी ऐं तव्हां पंहिंजे बिज़नेस में अचो ऐं हिन कम में अचो। अच्छा अच्छा। पोइ बसि आयासीं, महिनत कईसीं। अच्छा। हर कम में महिनत आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। इनमें स्ट्रगल कईसीं, अलाह साईं कंहिं न कंहिं तरीक़े सां चङी जाइ ते पहुचायो। जी जी। सुठा दोस्त अहबाब गॾु हुया, जिन जी सलाह मशवरे सां वधंदा वियासीं, वरी कमु कंदा वियासीं। हाणे अलाह जी महिरबानी आहे, सर्वाइवल सॼो उतां कयूं पिया, ॿारनि जो परवरिश वग़ैरह कराची जी मालिकी करे रहिया आहियो। इहो बि असांजे लाइ एज़ाज़ आहे, पंहिंजे शहर खे ओंधा कयूं। सही ॻाल्हि आहे। अच्छा मुर्तज़ा साहिबु, तव्हां ॿुधाइजो, तव्हां घणे अरसे खां वठी माना तव्हां सारंग खे त तव्हां वठी आयो, उन्हनि ॿुधायो त तव्हांजी माना कॾहिं खां वठी हिन सां जेको आहे सो लॻापियल आहियो? मुंहिंजो तक़रीबन 2000 खां वठी करे प्रॉपर्टी सां रिलेशन रहियो। हा, ॾिसो हिते कराची में आयासीं त असांजो मक़सदु इहो हुयो त भई घटि में घटि बचनि खे पढ़ाइजे, न त माण्हू ॻोठ में बि गुज़ारो थियो पए। हिते आयासीं, असांजो मेन टारगेट ॿारनि खे कंहिं तरह सां बहितर खां बहितर तालीम ॾियारिजे। हाणे हींअर मुंहिंजी काकी आहे सुंदरता, उन माशाल्लाह यूके खां मास्टर कयो आहे। सुंदरता खे माशाल्लाह, ऐं इत्तेफ़ाक़ सां उते हिकिड़ी NGO आहे, उन में उनखे जॉब मिली वई आहे। सो इहो असांजे लाइ हिकिड़ी प्राउड वारी ॻाल्हि आहे। ॿियो मुंहिंजो काको आहे, उनखे हाणे 12 इतलाक करे बैरिस्टर थी वियो आहे। टी मुंहिंजी काकी आहे हिते डाओ में आहे, 3rd ईयर में MBBS में आहे। सो असांजो मेन मक़सदु इहो त भई हिते जेकॾहिं आया आहियूं त घटि में घटि बचनि खे बहितर खां बहितर तालीम ॾिजे। ऐं ॿियो पेरेंट्स असां वटि मेजॉरिटी कोशिशि इहे कंदा आहिनि त भई पंहिंजी मर्ज़ी इम्पोज़ कंदा आहिनि ॿारनि ते। सही सही। उहा जेका न करणु खपे। मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, जेको ॿारु जंहिं फील्ड में आहे उनखे उन फील्ड में वञणु ॾिजे। बिल्कुलु। त पोइ तव्हांखे प्रॉपर ॿारु रिज़ल्ट बि ॾींदो। सो बहरहाल ज़ाहिर हिते आयासीं, गुज़र सफ़र लाइ कुझु न कुझु त करिणो हुयो, पोइ कोशिशि कई इन लाइन में अची वियासीं। ऐं इहा ॻाल्हि पाण खे हूअं बि हिकिड़ी फिल्म आई पड़ोसी मुल्क जी, उहो ॾिसण खां पोइ सही नमूने सम्झ में अची वई त पाण खे ॿारनि खे जेको उहो चाहिनि था, जेको करणु चाहिनि था, त उहो जेको आहे सो उन्हनि जी उन फील्ड में उन्हनि खे वञणु घुरिजे। हाणे जेको आहे सो ग़ुलाम अली साहिबु काफ़ी देरि खां चुप वेठा आहिनि, त मां सोचां थी थोरी तव्हांजी ख़ामोशी टोड़िजे। जी जी। त तव्हां ॿुधायो, कराची में तव्हां म्यूज़िक जॾहिं जॉइन कयो त कराची में अची करे प्रैक्टिस शुरू कई हुई या न ॻोठ खां?
ॻोठ असल में तालुक किथां खां आहे तव्हांजो? मुंहिंजो तालुक नवंदरे शहर सां आहे, अच्छा। ज़िलो लाड़काणो। पोइ नंढे हूंदे खां ई तव्हांखे जी शौक़ु बिल्कुलु हुयो? बिल्कुलु ईअं। अच्छा, पोइ उस्तादनि जा त तव्हां ॾाढा वणंदड़ हूंदव, छाकाणि जेको ॿारु थोरो एक्टिव हूंदो आहे या ॻाईंदो आहे स्पेशली, बिल्कुलु उन्हनि जी शफ़क़त जो सदको जेतिरो ॻाइणु अचे थो उन्हनि जे करे ई आहे, उन्हनि जे करे, उस्तादनि जे करे ई। ऐं जेको आहे सो तव्हांजो हिकिड़ो गीत आहे जेको असां चाहियूं था उथंदे असांजा नाज़रीन ॾाढी ज़रा बेचैनी सां इंतज़ारु कंदा हूंदा, इंट्रो में बि मुंहिंजो ज़िक्र कयो। हा बिल्कुलु ज़रूरु हा, ॿुधाईंदासीं। उहो ज़रूरु ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे। इंशाअल्लाह ज़रूरु ज़रूरु ॿुधायो। फना इतना हो जा मैं तेरी ज़ात आली में, जो मुझे देखे तेरा दीदार हो जाए। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्त की मस्तियाँ, ये निगाह मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। किसी डूबते को छाल दे। मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं। मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं। मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं। मेरी आजिज़ी को कबूल कर, मेरी आजिज़ी को कबूल कर, मुझे और दर्द मलाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्त की मस्तियाँ, ये निगाह मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे। किसी दर्द के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये मैं कशी का गुरूर है, ये मेरे दिल का सुरूर है। ये मैं कशी का गुरूर है, ये मेरे दिल का सुरूर है। मेरे मैं कदा को दवाम हो, मेरे मैं कदा को दवाम हो, मेरे साथियों को जमाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल। ये निगाह मस्त की मस्तियाँ, ये निगाह मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। मुझे जिंदगी की तलब नहीं, मुझे 100 बरस की हवस नहीं।
ज़िंदगी की तलब नहीं, मुझे 100 बरस की हवस नहीं। मेरे कालिकों को महव कर, मेरे कालिकों को महव कर, जो फनाएला सवाल है किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। जो निगाह मस्त की मस्तियाँ, जो निगाह मस्त की मस्तियाँ, किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। मैं तेरे मिसाल को क्या करूं, मेरी वहशतों की ये मौत है। मैं तेरे मिसाल को क्या करूं, मेरी वहशतों की ये मौत है। वो तेरा जुनून मुझ पर रता, वो तेरा जुनून मुझ पर रता, मुझे जन्नतों से निकाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्त की मस्तियाँ, ये निगाह मस्त की मस्तियाँ, किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे, किसी डूबते को छाल दे, किसी डूबते को छाल दे। वाह 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 वाह, ज़बरदस्त। किसी डूबते को उछाल दे, माना छा लिखियो वियो आहे। ऐं असां त वाकई में होश में न रहिया आहियूं। एॾो सुठो कलाम हुयो। जेसि ताईं पाण होश में अचूं तेसि ताईं छो न नंढी साई वठी था अचूं, सभु होश में अची वेंदासीं। हलूं था नंढी ब्रेक जे पासे। साथियों, धरती जी शाम में हिकु भेरो वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं तमामु सुठो माहौल लॻो पियो आहे, जेको पंहिंजी सदाईं शामनि जो थींदो आहे। ऐं जेको आहे सो ग़ुलाम अली साहब ॾाढो सुठो कलाम ॿुधायो ऐं महिमान जेके आहिनि उन्हनि सां ॾाढी सुठी कचहरी थी रही आहे। पुछूं था महिमाननि खां त उन्हनि खे केतिरो वणियो ऐं उन्हनि जो मौसीक़ी ॾांहुं कहिड़ो लाड़ो आहे। छाकाणि जेतिरो बि माण्हू पथर दिलि हुजे या खणी पथरनि जो ई रेती जो कमु कंदड़ हुजे, पर हुनजे अंदरि हिकिड़ो सॉफ्ट माण्हू हूंदो आहे। उहो ई चवंदो आहे मौसीक़ी त रूहनि जी ॿोली हूंदी आहे। त सारंग खां पुछूं था त उहो तव्हांजो त तालुक बि अहिड़ी फैमिली खां आहे, त तव्हांजो केतिरो म्यूज़िक ॾांहुं या पाण बि कुझु झुंगारींदा आहियो या तमामु कुझु? घणो म्यूज़िक ॾांहुं लाड़ो आहे असांजो। अच्छा। तव्हां रेती गुजरी खे बार बार असां सां न कयो, असां ॾाढा मोम दिलि माण्हू आहियूं। अच्छा, पोइ रैम वैम खाईंदा आहियो जॾहिं तव्हां वटि क्लाइंट ईंदा आहिनि फ्लैट वठण जे लाइ या बुक कराइण जे लाइ कुझु? वठण खां पोइ दुआयूं बि कंदा आहिनि। अच्छा, मूं जहिड़े ग़रीब माण्हुनि जे लाइ कुझु सुठा पैकेजिस कढंदा आहियो त जेकी बिल्कुलु असांजी दिलि ख़्वाहिश हूंदी आहे क्लाइंट आप घर में रहो ऐं पोइ पेमेंट ॾींदा रहो ऐं घर बि तव्हांजो थी वञे। जेको तरीक़ेकार आहे कम जो ॾाढो सॉफ्ट आहे। हा, ऐं असां कोशिशि कंदा आहियूं माना क्लाइंट खे ईअं सम्झंदा आहियूं त असांजी रोज़ी हुन सां जुड़ियल आहे न। हा, बिल्कुलु। जेसिताईं असांजी सिंसियरिटी हुन सां न हूंदी न हाँ। त कम में बरकत न ईंदी। हा, बिल्कुलु। तव्हांखे इहा शइ ज़रूरु रखणी आहे भई कुझु बि थिए मुंहिंजे लाइ भलो करिणो आहे। अच्छा, पोइ असांजे लाइ भलाई थी वेंदी आहे जॾहिं असां कंहिंजे लाइ भलो सोचींदा आहियूं। सही सही। डेफिनेटली इहो त ज़ाहिर आहे माण्हू खे मोटी मिलंदो आहे, कंहिंजे लाइ भलो सोचींदा आहियो त तव्हां सां भलो चङी मल्टीप्लाई थींदी आहे न। हा, मोटी तव्हांखे मिलंदी आहे, तव्हांजी मोटी भलाई। मिलंदी, तव्हांखे मिलंदी, तव्हांजी नस्ल खे मिलंदी, बिल्कुलु मिलंदी। हा, माण्हू करे। पोइ अचां मां बुक कराइण जे हा लाइ? हा, वाई नॉट ज़रूरु ज़रूरु बिल्कुलु। अच्छा, बिल्कुलु। त पोइ अहिड़ी स्कीम्स आहिनि माना तव्हां लॉन्च कयूं आहिनि? ॿुधूं था अक्सर असां हाणे तव्हांखे ख़बर आहे सोशल मीडिया जो दौर आहे, पाण फ़ोन खणी बि वेठा हूंदा आहियूं त अक्सर अहिड़ी ऑफर हलंदियूं आहिनि, आप इतने लाख दे दीजिए और आगे घर में रह जाइए। कुझु घणियूं शयूं इहे हूंदियूं बि आहिनि, कुझु इन में फेक हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं। मणी तव्हांखे सॾिणो हूंदो आहे त तव्हां अची वञो अॻु में, हा। असांजी ऑफिस अची पहुचो त पोइ असां वरी बिल्कुलु ईअं आहे। इहो घणो कमु आहे। पोइ हुते सही सां कात वात उहो तेज़ करे रखंदा बसि उहो कात करण वारा कोई ईंदा आहिनि पर उहे फेल वेंदा आहिनि, उहे घणो अच्छा। अर्सो न हली सघंदा आहिनि। हा, पर जेके चङो कमु करण वारा आहिनि, जिन जी रेपुटेशन आहे, उहे कामयाबु थी वेंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। जेका सर्विस बि ॾियनि, जेका शइ कमिटमेंट कनि उहा पूरी कनि, टाइम ते कनि, सही सही, उहा ज़रूरी आहे ॾाढी। ज़रूरी आहे। बिल्कुलु। पर मुर्तज़ा साहब, तव्हांजो ख़्यालु न आहे त कुझु अहिड़ी स्कीम्स हुअणु घुरिजनि? छाकाणि हर ॿाहिरि हर माण्हू ख़्वाहिश त हर कंहिंजी हूंदी आहे पंहिंजो घर हुजे, ठीकु आहे,
ऐं अॼुकल्ह जा जेकी दौर आहे इन चैलेंजिंग दौर में पंहिंजो घर वठणु हिकिड़ो नॉर्मल माण्हू जे लाइ त सम्झो हिकिड़ो ख़्वाबु आहे। बिल्कुलु सही। त उहो हाणे कहिड़ी तरीक़े सां पोइ इहो तव्हां जहिड़नि माण्हुनि खे की अहिड़ा क़दम खणणा पवंदा जो आसान इंस्टॉलमेंट्स ते उन्हनि खे कहिड़ी ऑफर्स कयूं वञनि जो उहो पंहिंजी जाइ ठाहे सघनि या सस्ता के प्लॉट्स हुजनि हुन ते कंस्ट्रक्शन करे। मूं ॿुधो आहे डिफेंस फेस 8 में बि हिन ते ॾाढो कमु थी रहियो आहे। असां वटि जॾहिं कस्टमर ईंदो आहे असां वटि बेसिकली मेजॉरिटी जेको आइटम हूंदो आहे उहो हूंदो आहे रेडी टू मूव वारो। सो उन में पोइ असां ॾिसां कस्टमर जी बजट केतिरी आहे, उन बजट जे हिसाब सां असां कमु कंदा आहियूं। ओवरऑल बुकिंग में त मेजॉरिटी जेको कराची में माण्हुनि सां जेको वेधन थियो आहे त उहा कमिटमेंट पूरी कान थी आहे। तव्हां फ़र्ज़ु कयो 50 लाख में फ्लैट बुक करायो, जॾहिं रेडी थियो टाइम 3 सालनि जी जाइ ते 6 साल थी विया पर पोजीशन न मिलियो, बिल्कुलु हा। वरी तव्हां वियो त चओ था ठीकु आहे तव्हां 50 बुक करायो, असां हेतिरा ख़र्चा वधी विया, तव्हां 50 लाख ॿियो ॾियो। इन हिसाब सां माण्हू वीचारनि सां काफ़ी नाजाइज़ियूं बि थियनि थियूं। ऐं कराची जे हिकिड़े इलाइक़े में तमामु घणियूं इहे शयूं थियूं मेजॉरिटी थिए थो। हा 90s वारे दौर में 2000 वारे दौर में त माण्हुनि बुक कराया ऐं इलाही साल गुज़री विया, माण्हुनि खे फ्लैट न मिलिया, नालो मां न खणंदमि उन्हनि जो, पोइ वरी नैब जे थ्रू उन्हनि पंहिंजो फ्लैट हथु कया, नैब उन्हनि खे पकड़ियो हथीको कयो ऐं पोइ उन्हनि खे घर मिलियो। इवन विच में कंस्ट्रक्शन्स रुकिजी वियूं, उनखां पोइ कुझु टाइम खां पोइ उन्हनि जीअं अबरियूं सबरियूं कंस्ट्रक्शन पूरियूं कयूं ऐं उन्हनि खे जेको आहे सो ॿियनि माण्हुनि खे ॾेई छॾियूं। बिल्कुलु ईअं थियो आहे, मेजॉरिटी माण्हू सां ईअं थिए थो। हा ईअं थियो ऐं पोइ वरी नैब जे थ्रू उन्हनि खे उहे मिलियूं, माना इहे सभु बि थियनि था। त माण्हुनि खे ज़रूरत आहे हिकिड़े फेयर डील जी। ॾिसो उन में जीअं सारंग सवेर ॻाल्हि कई त पोइ उन्हनि माण्हुनि जो लॉन्ग टाइम सर्वाइव न आहे। तव्हां पंहिंजे कस्टमर सां कोशिशि करे कमिटमेंट पूरी कयो, तव्हांजी कमिटमेंट आहे त तव्हांजी जेका आहे मार्केट में सेव बि आहे, तॾहिं तव्हां वटि माण्हू कस्टमर ईंदो, तव्हां ते भरोसो कंदो, पोइ तव्हांखे ॿियो कस्टमर ॾींदो। अच्छा अहिड़े हिसाब सां थिए। अहिड़े हिसाब सां ॿारनि जी तव्हां ॻाल्हि कई, जेको तव्हांजी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी, त अॼुकल्ह जे दौर में सभिनी खां तव्हां कुझु बि न कयो, इवन तव्हां को घर न ठाहियो, कोई प्रॉपर्टी न ठाहियो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि खे हिकिड़ी सुठी तालीम ॾेई छॾी न, तव्हां सम्झो उन्हनि खे सभु जाइदादूं ॾेई छॾियूं। ऐं तव्हां माशाल्लाह हीअं ज़िक्र पिया कयो त माना घणा ॿार आहिनि ऐं उन्हनि खे छा छा तव्हां पढ़ायो आहे, तव्हां छा सम्झी रहिया आहियो? मूंखे माशाल्लाह 10 ॿार आहिनि अल्हम्दुलिल्लाह सां। माशाल्लाह माशाल्लाह। में 4 काकियुनि जी शादी थी हुई आहे। ज़बरदस्त। सो बाक़ी आख़िरी बेबी आहे उहा हींअर हिते CBM आहे, उहा बि लॉ ग्रेजुएशन करे पई। अच्छा अच्छा। सो कोशिशि इहा हूंदी आहे त भई ॾिसो हाणे असां हिते ॾिठोसीं कराची जा जेके लोकल धणी हुया, जीअं जुखिया आहिनि, गबोल आहिनि, ख़ासकेली आहिनि, इन्हनि माण्हुनि पंहिंजनि ॿारनि खे तालीम न ॾियारी। बिल्कुलु तालीम न ॾियण जे करे ॾिठोसीं त भई जेके माण्हुनि जूं किरोड़नि अरबनि जूं प्रॉपर्टियूं उहे शयूं विकिणी करे उते बंदूक खणी चौकीदार लॻा वेठा आहिनि। बिल्कुलु सही। सो बेसिकली इहो आहे त हीउ अहिड़ो ज़ेवर जेको तव्हां खां फुरबो कोन। सही। तो असां कोशिशि आहे की ॿारनि खे बहितर खां बहितर तालीम ॾियारिजे, बहितर खां बहितर तालीम ॾियारिजे, पोइ पाण अॻिते पंहिंजे नसुल खे पोइ पंहिंजी पाण ठाहे वठंदा जाइदादूं जेतिरियूं खपंदियूं। एग्ज़ैक्टली शहरनि में अचण जो मक़सदु इहो ई हुयो न। तव्हां जीअं सवेर ॻाल्हि पिया कयो शहर खे तव्हां कीअं ओन कयूं। बिल्कुलु ओन करण जो मक़सदु आहे असां जेसिताईं तय न कंदासीं त असांजूं क़बरूं बि हिते ठहनि, जेकॾहिं इन लेवल ते तव्हां न सोचींदो त पोइ शहरनि खे तव्हां ओन नथा करे सघो। वाक़ई में हे असां माण्हुनि जो जी प्रॉब्लम आहे त असां ख़ैर अलाह साईं कंहिंखे पंहिंजे जो ॾुख न ॾेखारे, पर जॾहिं बि थींदो आहे त असां खणी वेंदा आहियूं पंहिंजे ॻोठनि ॾांहुं, त इहे बि असां पंहिंजे इन ई शहर में कयूं त असां छाकाणि दिली तौर हुन शइ सां वरी वधीक अटैच थी वेंदा आहियूं जिते असांखे असांजे पंहिंजनि जा मक़ाम हूंदा आहिनि। त इहा ॻाल्हि आहे। ईदूं वग़ैरह तव्हां हिते कंदा आहियो? ईदूं बि हिते ई करणु घुरिजनि पाण खे? ईदूं में हिते ऑलमोस्ट असां सभई हिते अची आहियूं। हिकिड़ो भाउ हुते आहे उहो बि हिते अची वेंदो आहे। अच्छा। हुनजी सॼी फैमिली जा ॿार सभु हिते आहिनि, त असांजूं ईदूं ऑलमोस्ट हिते पाण में हूंदियूं आहिनि। अच्छा। कराची में कंदा आहियूं। कराची में कंदा? हा। गुलामनी साहब खां पुछिजो उहे ईद किथे कंदा आहिनि? हा बिल्कुलु। मां ईअं सम्झो त हिकिड़ी ईद हिते हिकिड़ी ॻोठ। अच्छा। हिसाब कंदा वॾी ईद ॻोठ? वॾी नंढी जे हिसाब न हूंदो आहे, पर अमड़ जो ओॾे आहे त पोइ अच्छा, हा, हिकिड़ी ईद बिल्कुलु। ओॾे वञिणो थो पए पियो। ॿारनि जा स्कूल वग़ैरह उनजे हवाले सां त भई वञूं, वरी स्कूल खोलण वारा आहिनि। अच्छा। हाणे त खणी हिन में वेकेशन आहे त उनजे करे इहा मौक़ो आहे त भई निकिरी वेंदासीं 2-3 ॾींहं ॻोठ। बिल्कुलु। बाक़ी रमज़ान वारी ईद हिते ई कई असीं असां। अच्छा अच्छा। हूअं अॼुकल्ह असांजी ईदूं वधीक ख़ुशियुनि वारियूं आहिनि, छाकाणि खोड़ टाइम खां पंहिंजी ईद वारे ॾींहंनि में अंब बि हूंदा आहिनि। हा हिन उहे बि जेको आहे सो ज़बरदस्त जेको आहे सो पाण वॾा टची आहियूं अंबनि खे वठी करे सिंधी माण्हू। हा, पर अॼु हिकिड़ो इशू हलियो पियो, तव्हां अंबनि खे जो ज़िक्र कयो त हुनजे जेको मैंगो फेस्टिवल लॻंदो आहे हुन ते वॾो मसइलो थियो आहे हिकिड़ो। हू चवंदा न करणु ॾींदासीं, भई म्यूज़िक न हुजे हुन में।
सो स्पेशली अंबनि जो लास थिए न थिए असांजे धुर जो वॾो लास आहे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हिकिड़ो ट्रेंड हलियो आहे दुनिया में न घणे क़दुरु असांजे सिंध में, त असां जेकी कल्चरल डेज़ था अचनि असां उन वाले सां गीत ठाहियूं था। हाँ बिल्कुलु। त पोइ असां अंबनि जे हवाले सां गीत छो नथा लिखूं ऐं उन्हनि ॾींहंनि में उहे गीत छो नथा न उहो फेस्टिवल थींदो आहे ज़ाहिर उहो Festivals बि थींदा आहिनि। इन एंगल सां, पर गीत कोई स्पेशली न थियो आहे। बिल्कुलु सही था चओ। लिखियो वञे ऐं उन ते हिकिड़ो पुराणो गीत थोरो घणो हुयो जेको जीजी ज़रीना जो सहरो लुॾे लुॾे थो अंबनि जी टारियनि वञ। हाँ हुन में हाँ सही जी जी में लफ़्ज़ अचे थो पियो। हाँ विच में हिकिड़े मैंगो फेस्टिवल में मुंहिंजो वञणु थियो हुयो। माज़ीअ में बि जेके लाॾा सेरा हुया, मामो छा खाईंदो, उन में अहिड़े क़िस्म जूं शयूं ईंदियूं। हाँ घणियूं शयूं। अच्छा। पर हाणे असां त तव्हांजी बिल्कुलु इहा सही आहे त कल्चरल जेके असांजूं शयूं आहिनि उन्हनि खे माना उन तरीक़े सां उन्हनि शयुनि में आंदो कोन थो वञे पियो। लोक गीतनि जी पाण वटि हाणे खोट थी पई आहे। बिल्कुलु घणी जेकी अॻु में लिखिया वेंदा ऐं ॾाढो सुठा हूंदा उन सां रिलेट कंदासीं असांजा। साईं ताजल बेवस जो हिकिड़ो कलाम आहे त जिते लियार पेरू पेरू। हाँ उस्ताद यूसुफ गायो। ठीक, पर पेरू जेकॾहिं आम माण्हू खां पुछिबो रहे ख़बर ई न आहे त पेरू छा थींदो आहे। मज़े जी ॻाल्हि आहे, मूंखे बि ख़बर न आहे। जिते लियार पेरू पटनि ते पचनि था उतां मुंहिंजा मारू मयारू मुंझनि था। थर में थींदो आहे पेरू। हाँ इहो हिते कराची में असां न ॾिठो आहे। न थर स्पेशली आहे ई उहो थर जो मेवो आहे उतां जो थर जो पेरू पचनि था। त तव्हां कॾहिं लिखंदा आहियो पाण के गीत लिखण जी कोशिश कंदी आहे? छाकाणि अॼुकल्ह जे दौर में जेको सिंगर आहे सो थोरो घणो शाइर बि आहे। पंहिंजा गीत पाण लिखी वठंदा आहियूं मिड़ई। बसि इहा हिकिड़ी सभनि में कंहिं कंहिं में हिकिड़ी कुदरती ॾात हूंदी आहे त उहो लिखण बि जंहिंखे लिखणु चइबो आहे सभनि में के न त हू कंहिं ॿिए जी ॾात आहे, ही ॿिए जी ॾात आहे, ॿिए जी ॾात माना बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। वाकई में हर कंहिंखे ॾात अल्लाह साईं जे तरफ़ां मिलंदी आहे। गॉड गिफ्टेड हिकिड़ो माण्हू हुजे जीअं हाणे असां सागर शाह, उनखे आवाज़ बि आहे। बिल्कुल आवाज़ बि सुठो आवाज़ आहे उनजो। सागर शाह लिखण वारो बि सुठो आहे, ॻाइण वारो बि सुठो आहे। साईं कासिर नवाज़ शाह यानी डॉक्टर आकाश हुयो। ॾिसो हाँ शायरी भी बेहतरीन हुई, वॉइस भी बेहतरीन हुई। सर ये ऐं झुंगारे बि वठंदा हुया। हाँ ज़बरदस्त। माना ये घटि माण्हुनि जिन खे ॿई शयूं गॾु हुजनि कंपलसरी, या वरी फनकार हुजे त वरी उहो शाइर बि हुजे। घटि माण्हू बिल्कुल सही आहे त हर माण्हू जो फन पंहिंजो आहे। हर कंहिंजो फन पंहिंजो आहे, पर अहिड़ा हूंदा आहिनि वरी बि अल्लाह साईं जा बंदा जिन खे अल्लाह साईं खोड़ सलाहियतूं ॾेई छॾियो आहे। अहिड़ा पाण वटि खोड़ जेके आहिनि से मोती पंहिंजे सिंध में बि आहिनि। साईं जन जो तालुक़ जेको तव्हां न्याणा आहियो ताजल बेवस साहिब जा, त तव्हांजी कुर्बत घणी रही हूंदी, त कुझु हुन शख़्सियत जो असरु तव्हांजे मथां आयो हुजे, मथां तव्हां बि कॾहिं कुझु लिखियो हुजे को गीत सुठो? न मुंहिंजी काकी आहे बाख, उहा लिखंदी आहे। अच्छा उहा लिखंदी आहे। सिंगिंग सां बि शौक़ु आहे ऐं पंहिंजो लिखंदी बि आहे, शाइरी बि कंदी आहे, सुठी शाइरी कंदी आहे उहो बि। पर उन्हनि सां ज़ाहिर तव्हांजी हिकिड़ी वास्तो रहियो हिकिड़ो, त तमामु सिंध जो वॾो नालो ऐं उन्हनि जो मशहूरु जेको गीत आहे, जेकॾहिं तव्हां ॿ सिटूं झुंगारियो उन जूं त तड़को लॻी वेंदो प्रोग्राम खे। बसि मूंखे ॿ लाइनूं जेके यादि आहे, छो जो उन्हनि खे यादि करण बि ज़रूरी थो सम्झा पियो आहे। उन हिकिड़ी शख़्सियत उनखे न, बल्कि उन सां गॾु गॾु उस्ताद मोहम्मद यूसुफ खे बि बिल्कुलु कंपलसरी ॿई शख़्सियतूं आहिनि। सही सही। ओ जिथे लियार पेरू पटन ते बचन था, ओ जिथे लियार पेरू पटन ते बचन था, उतां मुंहिंजा मारूं उतां मुंहिंजा मारूं हो मयारूं मुझने था वॾा, जिते लियार पेरू पटन ते बचन था, जिते लियार पेरू पटन ते बचन था, उतां मुंहिंजा मारूं उतां मुंहिंजा मारूं ओ मयारूं मुझने था वॾा, जिते लियार पेरू। किथां कंग आया किथे से कहीं ब्या, वाहे रंडे वापस वलर से वही ब्या, ओ नकी पाण आया नकी सद बुधन था, नकी पाण आया नकी सद बुधन था, उतां मुंहिंजा मारूं उतां मुंहिंजा मारूं हो मयारूं मुझने था वॾा, जिते लियार पेरू। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु शानदार। ताजल बेवस साहब खे बि यादि कयोसीं ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ। जी बिल्कुलु। सिंध जो वॾो नालो। असांखे सिंध इन धरती छा कुझु ॾिनो आहे?
सोचजे जेकॾहिं त तमामु घणो कुझु ॾिनो तमामु घणो कुझु, तमामु घणो, ही धरती ओलैंड जी धरती आहे हा हिते साहु फनी सत्य हवाले कहिड़ा सां, कहिड़ा शख्सियतुनि फनकार जे पाण हवाले वटि सां। मोहम्मद यूसुफ जहिड़ा, उस्ताद जुमन जहिड़ा, बिल्कुलु। मैडम आबदा परवीन, वरी शाइर अहिड़ा कमाल। हाँ, मैडम जीजी आपदा तो अल्लाह से हयाती उलियस रब पाक, उन तो वाकई में। कमाल ही कमाल। सूफ़ियनि जी धरती आहे, ओलैंड जी धरती आहे, बिल्कुलु हिते अलाह जी ख़ासि महिरबानी आहे। हा न मतिलबु पाण वटि माण्हू बि अहिड़ा हीरनि जहिड़ा आहिनि, हूअं पाण उहे बि कुदरती जेकी पाण वटि शयूं आहिनि उन्हनि खां बि मालोमाल आहियूं। पाण वटि कोल आहे, पाण वटि तेल गैस बि आहे, बिल्कुलु, ठीकु आहे। बिल्कुलु, सन ऑफ ऐं साइल। जेको आहे सो पर उन ते पाण जेको आहे सो ब्रेक खां पोइ डिस्कस कयूं मुंहिंजे ख़्याल सां। ठीकु आहे। वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदा थी। तव्हां काॾे बि न वञो। जी साथियों, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं महिमान ॾाढा सुठा आयल आहिनि पंहिंजे अङण ते। हुन सां कचहरी ॾाढी सुठी थी रही आहे। असां त तॾहिं साई ते हलिया वेंदा आहियूं, तव्हां खां ग़ाइबु थी वेंदा आहियूं, पर असांजी कचहरी उअं ई हलंदियूं रहंदियूं आहिनि। उनमें बि ॾाढी मज़े मज़े जी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। त सारंग सां पाण इहो ई ॻाल्हायूं पिया। मां चयो हाणे ऑनियर बि ॻाल्हाइजे त सारंग नंढा जॾहिं हुया, जॾहिं पढ़ंदा हुया, टीन एज जेका हुनजी हुई, तॾहिं उहो कीअं हुया? हरकती हुया या सुठा सबाजड़ा जेकी ॿार हूंदा आहिनि, जेकी क्लास में सभिनी खां पोइ ते वेंदा आहिनि, उहे हुया या कीअं हुया? मां हरकती न हुयुमि, हा पर ईअं सुठी सादी तबियत जो मालिक हुयुमि। अच्छा मुंहिंजी स्कूलिंग अॻु में एनजी में कुझु अर्सो हुई, पोइ वरी मां सिंध मॉडल स्कूल में हुयुसि। अच्छा अच्छा उते असांजा उस्ताद हुया शाह मोहम्मद, आंटी अदी फहमीदा, अच्छा ऐं आंटी नसीम हूंदी। अच्छा उहो टीचर असांजा हुया। बचपन सुठो गुज़रियो। सुठो गुज़रियो। हा, तमामु सुठो गुज़रियो। 94 95 में मां मैट्रिक कई सिंध मॉडल स्कूल मां। इहो बि ॾाढो हिकिड़ो सुठो दौरु थियो जॾहिं इहो सिंध मॉडल स्कूल सगा वारनि शुरू कयो, त उनखां पोइ जेकी बि सिंधी फैमिलीज़ हुयूं उन्हनि पंहिंजा ॿार हुते दाख़िल कराया ऐं तमामु बहितरीनु तमामु घटि सिंधी हुया उन टाइम में जी, बिल्कुलु, कराची में। हाँ, पोइ त हाणे त माशाल्लाह दिलि ख़ुशि थींदी आहे। हा बिल्कुलु ऐं सॼो झंगु हूंदो जिते स्कूल हूंदो असांजो जोहर में। बिल्कुलु बिल्कुलु हाणे त वञो था त जहान ई ॿियो आहे। छा ई हुते कीअं हुया, रुगो जबल कीअं हुया। वक़्तु गुज़री वियो ख़बर न पई। हा बिल्कुलु अॼोके दौर में न रही आहे पैसनि में बरकत, न वक़्त में बरकत रही आहे, रुगो वक़्तु हरकत आहे। ॾाढो स्पीड सां गुज़री वियो। बिल्कुलु ईअं गुज़री वियो, ख़बर न पई। पर एक्टिव हूंदा हुया तव्हां स्कूल में ॾाढो? हा, मां एक्टिव हूंदो हुउसि। मुंहिंजो ऐं दोस्त टीचर तव्हांजो कहिड़ो फेवरेट हुयो? टीचर मिस फहमीदा। अच्छा इहो नाज़रीन ईअं न सम्झनि त मूं तव्हांखे ऑफ कैमरा जेको आहे चयो आहे। नुसरत जेका हूंदी उहा बि ॾाढी एक्टिव हूंदी। नुसरत लाशारी। हा, उहा वो ॾाढी बि एक्टिव सुठी हूंदी हूंदी स्कूल हुई। में। ॿियो दोस्त राजा अंसारी जी जी कलीग, उहो बि ॾाढो एक्टिव हूंदो। उबैद शाह, सर अली सुहाग सर ॾाढा अली सुठा सुहाग हूंदा हुया। तमामु प्यारा टीचर आहे असांजा तमामु। नाज़रीन खे मां ॿुधाईंदी हलां त कुझु टाइम मां बि सारंग सां गॾु हुन स्कूल में हुअमि, इन करे मां टीचर्स खे सुञाणे रही सर कादिर आहियां। बुरई असांखे पढ़ाईंदो मैथ। हा बिल्कुलु ॾाढो सर कादिर बिरोही ॾाढो ज़बरदस्त शानदार माण्हू। वाक़ई में। उस्ताद तव्हांखे सुठा मिली वञनि न त तव्हां ठही वेंदा आहियो, बिल्कुलु ईअं आहे। तव्हांजी ज़िंदगी ठही वेंदी आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे बुरा उस्ताद टकरजनि त तव्हां नंढे हूंदे खां ई नफ़्सियाती मरीज़ थी वेंदा आहियो। इहो उस्ताद जो कमु हूंदो आहे। उस्ताद ॾिसो इदारो आहे न, उतां ॿारनि जी ग्रूमिंग थिए थी। बिल्कुलु ॿार जो ज़हन त ईअं सादो ज़हन आहे, हुनखे जेका शइ तव्हां डिक्टेट कंदो उनखे फॉलो कंदो, बिल्कुलु हा। सुठी शइ ॾिबी थो अॻिते। ऐं उस्ताद तव्हांजे साम्हूं रोल मॉडल हूंदो त तव्हां हुनखे ॾिसी एडमायर कंदा आहियो न, वरी उन जहिड़ो थियण जी कोशिशि कंदा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं विच ते सोशल मीडिया ते कहिड़ी कहिड़ी क्लिप्स थी अचनि, उस्ताद कहिड़ा ज़ुल्म था कनि स्पेशली मदरसनि में ॿारनि सां। अलाह साईं उन्हनि खे साञाए ॾे, असां दुआ ई करे सघूं था। उन्हनि वालदेन उहे जेकी माउ पीउ आहिनि उहे इन ॻाल्हि खे सम्झनि त उहो उन्हनि जे ॿारनि सां छा थो थिए ऐं उहो थोरो सम्झनि इन ॻाल्हि खे। सम्झणो तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं सारंग जे लाइ मां ॿुधां पई त सारंग कंहिं ॿुधायो न स्टूडियो में असांखे त कुझु झुंगारींदो बि आहे, कुझु गीत वीत ॻाईंदो आहे, त ॿुधिजे कुझु हुन खां बि। वॾा वॾा फनकार त पाण वटि वेठा आहिनि जेके ॿुधाइनि था पंहिंजी फनकारी। पाण सारंग खां बि कुझु ॿुधी वठूं। बसि ईअं करे करे थोरो थोरो ईअं सर हा ईअं पंहिंजो असांजो चाचा आकाश अंसारी कॾहिं कॾहिं अक्सर जॾहिं कराची ईंदो जी 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 त मूं ॾे ज़रूरु ईंदो। अलाह हुनखे जनम नसीब करे। पोइ उहो मूंखे नंढिड़ो हिकिड़ो उन्हनि जो उनजो ई जेको आहे रुठे राणे अदियूं मूंखां रिहाणियूं रंग विसरी विया। ज़बरदस्त, तमामु सुठो जेको आहे सो। हाणे पाण जेको आहे सो साईं का कलाम ॿुधूं को? ज़रूरु ज़रूरु। सिक अभां जी साड़ियो
विछड़ी वर हथियां अल्लाह नहीं करे जाज चे हेड़ा हाल थियाम जे अवा को न कयाम तही सिखात पारो सब चवे आओ त ईद सिप्यो प्यारा तू अचण दी या नदी आओ त ईद सिप्यो प्यारा आओ त ईद सिप्यो प्यारा तू अचण दी या नदी आओ त ईद सिप्यो प्यारा तू अचण दी या नदी पर झले बिहंदुसी मतुई जो पर झले बिहंदुसी मतुई जो तू वेहण दी जान दी आओ त ईद सिप्यो प्यारा तू अचण दी जान दी आओ त ईद सिप्यो प्यारा तू अचण दी जान दी चेतड़ी लोधी भिकारी तर छटाई तोड़े मिठा चेतड़ी लोधी भिकारी तर छटाई तोड़े मिठा तर छटाई तोड़े मिठा दूर खाद संतुसी पे तोड़े दूर खाद संतुसी पे तोड़े तू दिसण दी याद दी दूर खाद संतुसी पे तोड़े तू दिसण दी याद दी पर झले बिहंदुसी मतुई जो पर झले बिहंदुसी मतुई जो तू वहण दी याद दी आओ त ईद सिप्यो प्यारा तू अचण दी याद दी एक दफो दीदार मूंखे दिल रुमा मुर्गी करा ओ एक दफो दीदार मूंखे दिल रुमा मुर्गी करा दिल रुमा मुर्गी करा ते सपने दिसां पो ते सपने दिसां पो तू रहण दी याद दी पर झले बिहंदुसी मतुई जो पर झले बिहंदुसी मतुई जो तू वेहण दी याद दी ओ तू वेहण दी याद दी आओ त ईद सिप्यो प्यारा तू अचण दी याद दी आओ त ईद सिप्यो प्यारा तू अचण दी याद दी ओ सुन सदा ए आखिरी सुन सदा ही आखिरी ऐ जादगी सुना सजन ऐ जादगी सुना सजन सुन सदा ही आखिरी ऐ जादगी सुना
रुख चुमण चाहियां तो तुंहिंजो, रुख चुमण चाहियां तो तुंहिंजो, तूं चुमण दी जान दी। पर झले भी दुश्मन जो, पर झले भी दुश्मन जो, तूं हण दी जान दी, ओ तूं हण दी जान दी। आप ईद सिपो प्यारा, तू अचण दी जान दी। आप ईद सिपो प्यारा, तू अचण दी जान दी। वाह वाह, ज़बरदस्त, तमामु शानदार। आऊं त ईंदुसि पियो प्यारा, तूं अचण ॾी आन ॾी। ॾाढी प्यार मां हीअ धमकी ॾिनी वई आहे। सुफ़ियान कलाम एजाज़ तमामु साईं। ज़बरदस्त जेको आहे सो कलाम हुयो ऐं रिदम ॾाढो सुठो हुयो हिन सां, जेको ढोल वॼे पियो ऐं जेको रिदम हुयो ॾाढो कमाल हुयो। ऐं जेको आहे सो असां चाहींदा त न आहियूं तव्हांखां मोकिलाइण, पर टाइम ॾाढी स्पीड सां गुज़रंदो वेंदो आहे ऐं असां मजबूर आहियूं, छाकाणि हिन दुनिया में जेको माण्हू टाइम सां गॾु न हलंदो उहो पोइ ते रहिजी वेंदो। त असां त सफ़ा पोइ ते नथा रहणु चाहियूं ऐं तव्हां बि सफ़ा पोइ ते नथा रहणु चाहियो, इन करे टाइम जे हिसाब सां ई हलिबो। ऐं जेको आहे सो आख़िरी ॻाल्हि हिकिड़ी करणु चाहियां थी, उन खां पोइ मां महिमाननि सां जेको आहे सो तव्हांजी मोकिलाइणी जेको उहो बि कराईंदसि। ॻाल्हि हली पे जेको थोरी ॻाल्हियुनि जे दौरान उन्हनि कई हुई त ॿारनि सां रिलेटेड, त असां पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं पढ़ायूं ऐं असां जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे हिकिड़ी सुठी तालीम ॾियूं त असां सही माना में जेको आहे सो उन्हनि खे जाइदाद ऐं मिल्कियतूं ॾेई सघूं था। असुलु मिल्कियतूं जेको तव्हां ॿार न पढ़ाईंदा आहियो उन्हनि खे शऊर न हूंदो आहे, त उन्हनि जे लाइ मिल्कियतूं छॾे वञो, उहो सभिनी खे खपाए ऐं वरी सां ज़ीरो थी करे वेही रहंदा आहिनि। इन करे उन्हनि खे शऊर ॾियणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पंहिंजी सिंध जेका आहे उहे तमामु घणी ज़रख़ेज़ आहे ऐं असां वटि तमामु घणा ज़रख़ेज़ दिमाग़ आहिनि, ज़रख़ेज़ ज़हन आहिनि, पर वधीक असांखे अञा जेको आहे सो बूटा पोखण जी ज़रूरत आहे। त हिन ॻाल्हि खे सम्झो, थोरो पैसनि जे एवज़ असांजे ॻोठनि में ईअं बि थिए थो। ताज़ो ई मूं हिकिड़ो वाक़ियो ॿुधो त 6,000 7,000 जे लाइ तव्हां हिकिड़ो जेको एॾनि सालनि खां तव्हांजे आगुर में लॻल हिकिड़ो वणु आहे त उहो वढराए था छॾियो। त इहा ॻाल्हि जेका आहे सा ग़लति आहे। वणु पोखियो ऐं उन्हनि खे वॾो थियणु ॾियो, उन्हनि जी संभाल कयो ऐं जेको जेको पंहिंजी ज़िमेवारी सम्झे थो। ऐं बिल्कुलु माल बि हूंदो आहे ॻोठनि में ऐं अक्सर शिकायत इहा बि थींदी आहे त उहो खाई थो वञे, त तव्हां उन जा उपाउ वठी सघो था उन्हनि जी संभाल करण जे लाइ, पर संभाल तव्हांखे ई करणी पवंदी, संभाल असांखे ई करणी पवंदी। ऐं पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो, जेको मूं चयो त तव्हां सम्झो पंहिंजे ॿारनि जी प्रॉब्लम्स, उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि खे पंहिंजो दोस्त ठाहियो, ॿारनि सां दोस्ती कयो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। ऐं जॾहिं तव्हां दोस्त थींदव त उहो तव्हांखे पंहिंजा मसइला ॿुधाईंदा, उन्हनि सां कहिड़ा मसइला अॼुकल्ह हिन जेको दौरु हली रहियो आहे इन में थियनि था। पर जेकॾहिं माउ पीउ पंहिंजे ॿार सां दोस्ती नथो करे त उहो ॿारु वरी ॿाहिरि दोस्त ॻोल्हे थो। गॾु गॾु महिमाननि जो जेको आहे सो थैंक्स बि कंदासीं। सारंग तव्हां एॾो बिज़ी स्केड्यूल मां टाइम कढी असां वटि आया, वॾी महिरबानी। जेको आहे सो असांखे ॿुधाए छॾियो असां कॾहिं अचूं था मोस्ट वेलकम एनी टाइम। ऐं साईं मुर्तज़ा साईं जी बि वॾी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो आयो, एतिरी सुठियूं ॻाल्हियूं थियूं। वक़्तु असांखे जेको आहे सो घटि मिलियो, अञा वधीक कचहरी करे पई सघिजे, पर नेक्स्ट टाइम इंशाल्लाह मुक़ाबला करना है। हा बिल्कुलु, महिरबानी तव्हांजी वॾी वॾी साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हां अहिड़ा सुठा बोल जेके आहिनि सा असांखे ॿुधाया ऐं तव्हां सभिनी जी बि वॾी वॾी महिरबानी। ऐं जेको आहे सो छाकाणि तव्हां असांखे नज़र अची बि रहिया हूंदा आहियो दिलि जी अखियुनि सां, ऐं असां त तव्हांखे सवा सिधा नज़र अची रहिया हूंदा आहियूं। ऐं वरी कंहिं ॿी शाम तव्हां सां गॾिजंदासीं ऐं वरी सुठी कचहरी कंदासीं। तेसिताईं सदाईं गॾु।